माता मुड़स माणू हा मां मुड़स माणू 98 99 बबड़ू हिकु सौ अबड़े आहे सही पंहिंजे उज़बन सां ज़ुल्म करणो नाले में त वर्जिश बाक़ी साणो कर सोचे बाहूं टंगूं पेट दिल में गारियूं ॾींदा हूंदा त मार पैसे असां कयो छा आहे जो फिरियो घुरियो असांखे माना परेशान थो करे ख़ैर वर्जिश जा फ़ाइदा त आहिनि पंजा ते पर छा कयो छा तो पंहिंजे मुंहुं बुड़बुड़ करे हा मुंहिंजो वात आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे मां बुड़बुड़ कयां सुण सुण कयां ठुण ठुण कयां या खण खण कयां तुंहिंजो छा वञे वो तो मूंखे बि ख़बर आहे त इहो भोले जहिड़ो वात न तुंहिंजो पंहिंजो ई थी सघे थो ॿिए कंहिंजो कोन थींदो पर ज़ाल जो हक़ आहे मां पुछी थी सघां त आख़िर मुंहिंजे मुड़ुस खे थियो छा आहे ऐं इहो भिड़भिड़ छो थो करे मूं कॾहिं तोखां पुछियो आहे त तूं इन पंहिंजे भांडार जहिड़े वात मां कहिड़ा कहिड़ा आवाज़ कढंदी आहीं तुंहिंजी मर्ज़ी आहे न जहिड़ा फणी आवाज़ कढ मां कॾहिं तोखां पुछो ई न आहे तुंहिंजो बि फर्ज़ु आहे त मूंखां न पुछ सॼो ॾे माण्हुनि जी गिला थी करे आशिक मां हिते तुंहिंजी बकवास ॿुधण लाइ न आई अच्छा अच्छा मुंहिंजी ॿुधण न आई आहीं पंहिंजी बकवास करण आई आहीं आशिक जी माशूक हुकुम कर मां तोखे इहो ॿुधाइण लाइ आई आहियां त मुंहिंजो मामो मीसणो हिते ईद करण थो अचे हाणे जो तुंहिंजो हिकिड़ो मामो आयो हो महीनो पूरो असांजे घर में रही असांजे बजट जो बेड़ो ॿोड़े वियो हो वरी ही तुंहिंजो मामो अचे थो सो बि ईद ते कंदो त असांजी ईद रद्द हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो भला तव्हांजा मामाणा जिते रहनि था उते ईद कोन थींदी आहे छा मां चवां थी मुंहिंजी ॻाल्हि न कन खोले ऐं गौर सां ॿुध इहे जेको तूं इटकियूं मिटकियूं थो करे न इहे बंदि करे छॾ ऐं मुंहिंजो मामो अचे थो त हुनखे इज़त ॾियणु तुंहिंजो फर्ज़ु आहे जेको तूं ॾींदे ऐं जे इहो न कयई त पंहिंजो ख़ैरु तूं सम्झे थो तोसां मां कहिड़ो हशर कंदसि कॾहिं धमकी ॾेई वई आहे यार इंडिया पाकिस्तान खे ॾिनी ऐं पछाड़ी हथ खणी बीही रही लॻे थो हीअ बि घड़ी खां पोइ मूंखां पेरनि कोई माफ़ी वठंदी अलाए छा आहे मुश्किल ख़ैर दिलि में त सोचे सघां थो सूंह मामा मीसणो ईद करण पियो अचे अच्छा मामा मिश्रो ईद करण थो अचे इहो त मूंखे ख़बर ई न हुई हा त ॿुधाई पियो न अहिड़ियूं ख़बरूं रखंदी कर कम ईंदई मामी बि गॾु थी अचे या मामा अकेलो अकेलो थो अचे मूंखे त ख़बर ई न हुई इहा त मूंखे ख़बर न आहे सूंह लेकिन अलाह करे मामो अकेलो अचे छो जे मामी वॾी फॾेबाज़ आहे असां सां त ठहंदी ई न आहे मामी फॾेबाज़ आहे अच्छा मां बि वॾी फॾेबाज़ आहियां मां पंहिंजी क्लास में न ॿारनि खे खणी खणी डेस्क तां यादि लाईंदी हुयमि पर मूंखे त इहा पहिरियां ई ख़बर हुई त मामी वॾी फॾेबाज़ आहे वाह सूंह वाह हूअं त चवंदी आहीं मूंखे का ख़बर न आहे ऐं हिन ॻाल्हि जी तोखे सॼी ख़बर आहे मूंखे सभु ख़बर आहे ऐं मूंखे दादारनि जी बि ख़बर आहे मूंखे नानारनि जी बि ख़बर आहे मूंखे त ख़बर ई न आहे वाह वाह सूंह तूं बि एॾी बहादुर रही आहीं या मूंखे त इहा ख़बर ई न आहे त तोखे ख़बर हूंदी अरे यार तू समझी छो नथो जिन महिल तुंहिंजी फोन आई न ओॾी महिल बाथरूम में सूसू ऐं भूं भूं पियो कयां हाणे ओॾी महिल कीअं फोन कयां मूं वरी सम्झो अलाए ज़ाल वाॾण सां ॿधी छॾियो त अलाए छा इन जे करे नथो खणे फोन अरे मुंहिंजी ज़ाल अहिड़ी न आहे जो मूंखे वाॾण सां ॿधे हा मुंहिंजी पंहिंजी अकड़ सां ॿधो हूंदई पलाल नोट ठाहे ॿधो हूंदई बाक़ी इहो ग़लति इल्ज़ाम न आहे न मुंहिंजी ज़ाल ते हल पुनल तूं सम्झंदो हूंदे या तुंहिंजी इज़त थी करे हा तुंहिंजो ॾोह न आहे ॿिए न के माण्हूअ खे कहिड़ी ख़बर इज़त चइबो छा कया ऐं हिन कुते लूसण जो चई वरी मूंखे थो बाबा इज़त ॿी शइ आहे जेका तुंहिंजे पाड़े में रही न आहे इज़त तोखां 300 किलोमीटर परे रहंदी आहे अरे मुंहिंजो हिकिड़ो ई नक आहे मज़बूत तरीन नक आहे तुआरे नक वांगुरु न आहे जो लूसण जो जेॾी महिल कढी वरी थो वञे अरे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधां सॼी बेइज़ती हिन ई क़िस्त में कंदे छा अञा सॼे पोइ ते खोड़सी न रहिया पिया न चङो चङो ॿुधाए छो घुरायो अथई सलाह मशवरे लाइ घुरायो त मैं ख़बर अथई त राणीअ जो वरी ॿियो मामो मेसूणो आयो आहे बसि अहिड़ी का सलाह ॾिजो अचे ई न यार ॻाल्हि त ॿुध तुआरी घरवारी जे मामा आहिनि घणा हर किस्त में नओं मामो यार लोधा पूरी ख़ैर आहे मुंहिंजो मतिलबु आहे अचण ॾिस बाक़ी अचण खां पोइ पचाइण जो शेड्यूल पाण तय कयां जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न अहिड़ी बाहि थो ॿरियांसि
भॼी जान न छॾाइनि न त मुंहिंजो नालो लाहे के लूसी कुकड़ ते रखजो। ठीकु आहे ईअं था खणी कयूं, पर ॿुधे लूसी कुकड़ चिड़ी कोन पवंदो। मूंखे ख़बर आहे तोखे मिड़ी मौक़ो मिले मुंहिंजी बेइज़ती करण जो। न लड़े, मूं ॻाल्हि कई, कोशिशि कई, बाक़ी हाणे नसीब अथई। ॻाल्हि साॻी आहे त मुंहिंजी माईअ जो मामो न पोइ लेडूणो हुजे या मेसूणो हुजे। यार घणनि ॾींहंनि खां तोखे ॾिठो दिलि चए थी तोखे भाकुर पायां। अरे मूं बि तोखे घणनि ॾींहंनि खां पोइ ॾिठो आहे, चवां थो त तोखे भाकुर पायां, अहिड़ो भाकुर पायां जो दिलि खे राहत मिली वञे। बस पहुचा आस्ते हथ कढ। मामा ॻाल्हि न ॿुध न, अञा सिक रही पई आहे, सिक पूरी थिए त हथ कढाए थो। ई आशिक हथ कढ खणी मामे मां तारा के मिले अगर बाहर अची आतस। अरे हथ कढ माता है तो हथ कढ, अजीब आवाज था निकरन, हथ कढ। बाबा सॼो टड़की पई कोन छॾींदो साईं, सिक ख़तम ई न थींदे, मां छा कयां? अरे बा खत्म थी वई, हथ कढ रे, हथ कढ, अजीब आवाज था निकरन, हथ कढ। छटेस चवे भी तो ता अजीब आवाज था निकरन, ॿुधे नथो? तूं चुप कर, ॾिसी नथी त मां घणी सिक थो लाहियां। आशिक जे तू नथो ॿुधे न त मूंखे वापस उहो डंडो खणी अचणो पवंदो। या हथ कढ बाबा। मामा बचे त न हुजां, आख़िर बख कंहिंजे में। मूंखे न अधी रानी ॿुधायो त मामा आहे न, मामा जीअं घर में आयो त अदा आशिक न हुनखे भाकुर पाए ईअं फिलायो जो मामा खे चक्कर अची विया। मूंखे त ख़बर ई न हुई। ॾुखी ॻाल्हि आहे भाउ, कंजूसनि जो शहनशाह आहे। तूं ईद जी ॻाल्हि थो करी, मां चवां थो गीद ते बि असांखे मुफ़्त में बुझो बि न ॾे। हा पाण असांजूं चतियूं लाहे छॾियूं अथसि मार पैस। मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू, मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू। मामा ओ मामा ए मो आशिक तुंहिंजे करे सभु कुझु थियो आहे। मूं छा कयो? ॾंडो तो हुयसि, मूं हुयोमांसि, एराई सभु पाण। हाणे वरी रोई पई, वरी मूंखे बि ॾोहारी करी। जॾहिं मां तोखे डंडो हणां पई त तुंहिंजो कमु न त तूं पंहिंजो मथो पाण अॻिते कर। हा मामा, हा न्याणीअ जो ॾंडो लॻो अथई, दिलि में न कजाए। ए न्याणियुनि जा पाजर असां सॼी ज़िंदगी खाधा, असां गॾु दिलि में कयो आहे। तूं बि ईअं सम्झ त कुदरत वारे तोखे हणायो आहे, बर्दाश्त कर, दिलि में न कर। मामा मूंखे अल्लाह जो कसम आहे, ए भुल में लॻी वियो तोखे डंडो, मां त हिन आशिक खे पई हणां न। मां किथे आहियां? तूं दोज़ख खां 2 किलोमीटर और ते ही। अरे मूंखे खणी खट ते विहारियो, मां उथी नथो सघां, मूंखे टेक ॾियो, खट ते विहारियो। अम्मा डंडो तो ॼाणी आयो आहियां, तॾहिं तो माफ़ कयां। जेकॾहिं मूंखे आशिक डंडो हणिया न, हिनमहिल ताईं तो हुनखे अस्पताल ॾिसी आहे। शुक्र आहे तबियत सही थी, तॾहिं त अंग्रेजी थो ॻाल्हाईं, टिणमिण। मां सफ़र जो ॾाढो थकल आहियां, मां हिनमहिल आराम कंदुसि, ॾाढो थकिजी पियो आहियां, मूंखे आराम जी सख़्त ज़रूरत आहे। आशिक तूं हे मामा जो थेलो बि खण ऐं मामा खे बि खण, वञो रे कमरे में छॾेनि त ॿई आराम कनि। हाज़िर सोना, तुंहिंजे हुकुम खां सवा मां कुझु करे सघां थो? हाणे ई तूं मामा खे बि खणा, मामा जे बेग खे बि खणा। पहिरें त खणा बेग खे, पोइ वठां मामा खे टेक ॾियां, टेक। आस्ते 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 सॼो निभागो न हिन आशिक जे करे आहे। जॾहिं हणांसि थी डंडो त मुंहिंजो मथो पाण अॻिते करे आहे न। केॾी नाफ़रमानी कराए जॾहिं मामा खे डंडो लॻी वियो, हाणे कहिड़ो मुंहुं खणी मां मामा जे साम्हूं वेंदसि, पर हिन आशिक खां सॼा हिसाब चङी तरह वठंदसि। सोन ख़बर अथई छा थियो आहे? छा थियो आहे सुणा?
मूंखे न अधी रानी ॿुधायो त मामा आहे न मामा जीअं घर में आयो त अदा आशिक न हुनखे बाकुस पाए ईअं फिलायो जो मामा खे चकर अची विया मूंखे त ख़बर ई न आहे। हे अदा आशिक बि कमाल थो करे हूअं ई मामा मिसणो अगट विझणी जहिड़ो आहे। मामा अगत विझी नहीं दे रहा इहा त मूंखे ख़बर ई न आहे। ॿुधाए त अदा आशिक मामे खे फिरायो त पोइ छा थियो? अदी ॿुधायो त मामा दाउन मथां दाऊं पियो करे दाउन मथां दाऊं ऐं अदा आशिक वली सां पियो करे ज़ोर मथां ज़ोर वीचारे खे दॿाए पियो मूंखे त ख़बर ई न आहे। इहा त अदा आशिक जी वॾी नाजाइज़ी आहे। इहा अदा आशिक जी मामा सां नाजाइज़ी आहे इहा त मूंखे ख़बर ई न आहे। पोइ छा थियो सूंह इहो ॿुधाए बसि। अदी रानी आहे न उन न मामा खे सदाइण जे लाइ डंडो खणी आई वो जीअं अदा आशिक खे मथे में हणे पई अदा आशिक विच मां ईअं निकिरी वियो जीअं निकिरी वियो मामा जे मथे में डंडो लॻी वियो मामा बेहोश थी वियो पोइ वरी न मामा बेहोश थी वियो त मूंखे ख़बर ई न आहे। अबो एॾो वॾो ज़ुल्म मामे मिसणे सां इहो त वॾो धोखो आहे। इहो मामा मिसणे सां धोखो आहे इहो त मूंखे ख़बर ई न आहे। धूड़ विझ ख़बर के हल त मामे जी सार वठूं न त अॻे जहान में अम्मा जेको आहे बुजा ॾींदी त मुंहिंजे भाउ खे हथ सां मारायो अथव। त पोइ थी न वेठो सोहां हले बाबा इहो त शुक्र थियो जो मां मथो को हीअं फेराए वियुसि डंडो घुसी वियो न त ईअं न मुंहिंजो मथो ॿ टुकर हुजे हा ॼण दिलि जी धकड़ी भॼी पई आहे। अॾ मुंहिंजे लाइ कोटियूं किरस वरी पंहिंजो मामस इहो त ठीकु आहे पर तूं इहो त ॿुधा त भाॼाई जे मामे मीसणे खे जॾहिं डंडो लॻो उनजी कहिड़ी हालत आहे मोह बचियो कहिड़ी हालत हूंदसि भाउ अध मुए कुते वांगुरु हेॾी ज़बान ॿाहिरि कढियो हे पोइ लॻी त तूं अध मुओ कुतो थो वॾो मस्किरो हुई साईं भला ॿुध भाणेजीअ लाइ बि को तोहफ़ो आंदो त ईअं आयो आहे बूत खणी हिकिड़ी बैग अथसि मां त सम्झां थो हिन में नोट हूंदसि ओ त इहे सम्झनत वारी ईद थी वई ॾुखी ॻाल्हि आहे भाउ कंजूसनि जो शहनशाह आहे तूं ईद जी ॻाल्हि थो करी मां चवां थो गीद ते बि असांखे मुफ़्त में बुझो बि न ॾे हा पाण असांजूं चतियूं लाहे छॾियूं मार पैस उहो कीअं भला खाइण जो खोतो आहे खोतो ॻाल्हि सां सलाह कर न माना भाॼाई राणी सां अरे उस जी ईद आहे ॿकर जा पैसा त कढोसि हा अॼुकल्ह जे दौर में जे घर में ॿकर जी उज़ा नथी थिए न उन घर जे माशरे में इज़त ई कान्हे चवीं थो त कयां थो पर मां सम्झां थो त राणी मुंहिंजो चवणु कोन कंदी वठंदी पंहिंजे मामे जो पासो बाबा पुणी हिन जो पिटियल आहे मरंदे मरी वेंदा कंहिंजे कम न ईंदा ॻाल्हि त यार तूं बि सही थो करी मञण त खपे त पर या वलो जी कया किथे थी मञे कोशिशि करे ॾिस मामा हाणे कीअं थो महसूस करी? अॻे खां कुझु बहितर महसूस थो कयां ऐं सम्झां थो ही ईद करे सघबी वधीक अलाह मालिक आहे। बेशक मामा बेशक रब करीम आहे जे तबियत में मज़ो न अथई त हलूं डॉक्टर ॾे। न मां अॼुकल्ह जा डॉक्टर फिरण जे पुठियां हल्को फुल्को थोरो डॉक्टर मां पंहिंजो पाण बि आहियां। हल्को फुल्को डॉक्टर मामा मिशन पाने इहा त मूंखे ख़बर ई न आई। मामा तूं सूंह खे न ॾाढो प्यारो आहे अक्सर तुंहिंजो ज़िक्र कंदी ई रहंदी आहे। हा मामा सूंह तुंहिंजे बारे में एतिरियूं ॻाल्हियूं कंदी आहे जो पुछी न मामा मां जे बारे में ॻाल्हियूं कंदी आहियां इहा त मूंखे ख़बर ई न आई। सूंह खे का ख़बर ई कोन्हे तव्हां वेठा था मूंखे टीकरूं ॾियो मूंखां बग़ैर ॼण सूंह खे मानी वणंदी कोन्हे का। अच्छा त मूंखे मामा खां बग़ैर मानी न वणंदी इहा त मूंखे ख़बर ई न आई। मामा हे ॿार आहे अञा या ईअं ॾग थी वई आहे बाक़ी दिमाग़ खां न सफ़ा नंढो ॿार अथई चरी आहे तूं छॾेसि हिनखे। मामा तूं इहो ॿुधाए त तुंहिंजो अॻिते जो छा प्रोग्राम आहे? ही ईद त मां इते ई कंदुसि पर मुंहिंजो थोरो उसूल आहे ऐं जिते मां ईद कंदो आहियां न त उज़ा बि उते ई कंदो आहियां ऐं हिन दफ़े मां वॾो ॿकर वठी उज़ा बि हिते कंदुसि ऐं ईद बि तव्हां सां गॾु हिते ई कंदुसि। मामा उहो त सभु सही आहे पर ॿकर ईंदो काथां? पैसा खोड़ मां लख रुपया पूरो ॾींदोसांसि वॾो ज़बरदस्त सुठो ॿकर वठी ईंदो उज़ा कंदासीं गॾिजी विरहाईंदासीं। हा मामा छो न ॿुध ऐं राणी तुंहिंजो मामा ॾाढा भला आहिनि कसम
एॾो भलो मामो पोइ अॻे ई त छो न आयो? रमज़ान जी त असां वटि करे हा न, हू बि ख़ुशि असां बि ख़ुशि। हाणे ॿुधा, तुंहिंजे मामे खे मां जवाबु ॾियुसि ॿकरे आणण खां। एतिरो बेसरो त मां बि न आहियां। पुट, लख मां 20,000 मूंखे ॾींदे त पोइ सलाह ॾींदोमांइ, अहिड़ी सलाह ॾींदोमांइ जो पूरो लख तुंहिंजो। ऐं उन लख मां जॾहिं 20,000 कढी मूंखे ॾींदे न त पोइ उहे 20,000 तोखे कुझु बि कोन चवंदा। मां त मुड़ुसु माण्हू, हा मां मुड़ुसु माण्हू, मां त मुड़ुसु माण्हू, हा मां मुड़ुसु माण्हू। बकरो तूं आणींदे। तूं ॿकरो थी चईं, मां ॿकरीअ जो खुर बि न आणियां। मुंहिंजे मामे चयो आहे त बकरो खपे त बसि खपे। हा बिल्कुलु, ॿकरो जिते खपे थो माण्हू उतां वञी वठे। ये जेकी पिड़ी आहे न ॿकरनि वारी, उहा मुंहिंजे पीउ जी न आहे। न को वरी तव्हां ओधर ते मिलंदो, छो त ईद लॻी पई आहे, मुफ़्त में बि केरु कोन ॾींदो। त तोखे केरु थो चवे त बकरो ओधर ते वठी आया, मुफ़्त में वठी आ? त पोइ तोखे ख़बर पए त मुंहिंजे खीसे में सुञाई लॻी पई आहे, ख़ाली गीत माना बि थी हले, पुराणा इंडिया जा कलाम बि था हलनि, पाकिस्तानी पंजाबी कलाम बि था हलनि। पोइ जॾहिं पैसो न हूंदो त किथां आणींदो ॿकरी? मामे खे सम्झाए छॾ, ये ॿारनि वारियूं फरमाइशूं न कंदो करे। हा वधि में घणी ईअं चवे मिसाल त कुकड़ जो निरखट खाईंदुसि त मां किथां न किथां कुकड़ जी मुंडी पटे ॾियां, ईद जॾहिं ठाहे ॾियुसि वेही चूसे मज़ा वठे, छा यादि कंदो हुजेसि थोरो मुंहिंजो। बकरे जा सभु पैसा न मामो मीसड़ो थो भरे। इहे जेके लफ़्ज़ चई इन्हनि खे थोरो रिपीट कर, ॿियो दफ़ो चओ। इहे लफ़्ज़ ॿुधी मुंहिंजा कन ई ठरी पिया। बकरे जी पूरी रक़म मामे मीसणे ॾिनी आ, सो बि पूरो 1 लख रुपयो। ॿुध ऐं राणी, तुंहिंजो मामा ॾाढा भला आहिनि कसम, एॾो भलो मामो पोइ अॻे ई त छो न आयो? रमज़ान जी त असां वटि करे हा न, हू बि ख़ुशि असां बि ख़ुशि। हाणे ॿुधा, तुंहिंजे मामे खे मां जवाबु ॾियुसि ॿकरे आणण खां। एतिरो बेसरो त मां बि न आहियां। तुंहिंजे मामे खे सिर लॻे, मुंहिंजो मतिलबु आहे त तुंहिंजे मामे सां मुंहिंजो सिर लॻे। त पोइ हाणे जो हाणे वञ अलमारीअ मां 1 लख रुपयो खण ऐं वञी बकरो वठी अच। ऐं हा ॿुध, बकरो पूरे 1 लख रुपए जो हुजे, घटि वधि सफ़ा बि न हुजे। सम्झी वियुसि। हाणे अहिड़ी ॻाल्हि बि न सम्झंदुसि त चरियो हा छा, अंधो हा, ॿोड़ो हा, गूंगो हा, सभु सम्झां थो। ईअं सम्झ राणी, तुंहिंजे घर में ॿकरो अची वियो एडवांस में, हू ॾिस किले में ॿधो बीठो। मतलब तूं मश्करिन का न मुड़ंदे, वञे तो या मां तोखे चङी तरह रसो ॿधा? हाणे साईं हाणे हाँ बाबा बकर। हाँ दे खबर है, देखो ना। हाँ बाबा देखो है ना। अजा तो आया? हाँ बेड़ा ना है ना। ये खबर है, घणो लगाई? 2.5 लाख। 2.5 लाख? इयो बकरा ढगो? बाबा बकरा पर ढगे बराबर ताई जी पुठ जेके बकरे जी ढगेगा तो तुलिया पूरो 1.5 साल पूरो चारियो आ, डारो महंगो, का महंगा। महंगाई वधी है, मुंह थोड़ी महंगाई की है। गवर्नमेंट ने महंगाई कई है ना बाबा। अरे ई है पूरो साल पूरो खाइंदा छेला, ॾिसो था छेले जी पुठ ॾिसो, छेला चेक कयो छेला। हेलो, दे खबर आशिक, खैर में याद क्यों थई? यार आओ ता पिड़ी जे ॿाहिरां लंघस, मुंहिंजो ॿाहिरां रेट घटि हूंदा बा अमरा ॿुधाए पियो 2.5 लख में जोड़ी बकर जी, 2 लख में बकर, मुंहिंजो बकर में विकिणी ढगो। हा ठीक है तू फोन बंद कर, मां 15 मिनटन में तो पहुंचा। बकर जे लाइ 1 लख रुपया ॾिनो मान, सॼी आक जा वात पटिजी विया आहिनि। ख़ैर ख़बर त पई सॼी आक बुख में वरतल आहे। हिननि खे कहिड़ी ख़बर त मां पाण हिते बुख जा चक हणण आयो आहियां। अहिड़ो त सटको ॾींदो मान, नोटनि जी चमक ॾेखारे ओ जेको मां हिननि खे ॾारो ॾींदुसि। वेठा लवणा हणंदा 1 लख जी जॻह ते पूरा 5 लख कढंदो मान। ओ ईद बि ठठ सां कंदुसि, ॾारो बि ॾेई वेंदुसि। पोइ वेठा गिदड़ वांगुरु उनायूं कनि, वाछूं टेड़नि। मुंहिंजो नालो मैसणो आहे, कम बि त मैसण वारा कबाल।
शान तू मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो साह आहे, पर वॾो लाल आहे। अच्छा त दर्शन तो ना है, ये तो मुझे खबर ही ना है। अदी हुकुम कर, कम कहिड़ो अथई? कम इहो आहे त ₹1,00,000 का मामूली रक़म नाहे, ऐं उहो ₹1,00,000 मां आशिक खे ॾिनो आहे। तूं इनी कर, आशिक जो पीछो कर। बाजी जेको हुकुम, पर हिकिड़ो अर्ज़ु कयां। तूं मुंहिंजो भाउ आहे शान, तूं अर्ज़ु न हुकुम कर। बाजी मां न पावा खाईंदसि। शान तू भले पावा खा, भले चिरांदियूं खा, मुझे तो खबर ही ना है। अड़े ओ चरी, बकरीअ जा पावा तो चवे, खट जा पावा नथो चवे। बाजी करेक्ट थी चवी। शान अगर तू बकरी जा पावा खाईंदे त मां उन जो गोश्त खाईंदमि, ऐं अधीअ खे त खीर जो जाम गोश्त खा लाईंदसि, मूंखे त खबर ही ना है। बकरो मामे मीसणे जो आहे, पर खाईंदासीं असां सभु। अदी गोश्त असां खाईंदासीं न मामा मिसणो छा खाईंदो? मामो मीसणो उहो खाईंदो हॾा। अच्छा तव्हां मम्मी तुम्हें ऐसा नहीं, ये तो मुझे खबर ही ना है। मां सच्ची ॿुधायां न, मूंखे तूं अहिड़ी सलाह ॾे त जेको लख आहे उन लख जो छा कयूं? माना त तुंहिंजी नियत में आहे मैसूण जो लख जेको तोखे ॿकर लाइ मिलियल आहे, ऐं तूं चाहीं थो त मैसूण खे ॿकर नसीब न थिए। मां त चवां थो त ॿकर जी ॻाल्हि थो करीं। अड़े ॿकुर त परे रहियो, मां चवां थो ॿकरे जो पुछ बि सिंघण लाइ न ॾियांसि। माना त तूं चाहीं थो त सॼे लख जो मालिक अकेलो तूं थी, ईअं न? हा 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 माशाल्लाह माशाल्लाह। हा ऐं मां हिते रोड मां पढ़ायो आहे न। छा मतिलबु? पुट लख मां 20,000 मूंखे ॾींदे त पोइ सलाह ॾींदोमांइ, अहिड़ी सलाह ॾींदोमांइ जो पूरो लख तुंहिंजो, ऐं उन लख मां जॾहिं 20,000 कढी मूंखे ॾींदे न त पोइ उहे 20,000 तोखे कुझु बि कोन चवंदा। मूंखे त ईअं थो लॻे त जेकी अंग्रेज़ी में ब्लैकमेलिंग आहे, इहो तूं मूंखे ब्लैकमेल थो करीं। ब्लैकमेलिंग सम्झी या ब्लैकमेलिंग सम्झी, उहो बि अंग्रेज़ी में चवंदा आहिनि त ब्लैक माना कारो, मिलिंग माना तरो, यानी कुनीअ जो कारो तरो। चङो चवण न ठहियो, ॾिनमि तोखे 20,000, हाणे ॾे सलाह। हा इहा ॻाल्हि कर न, बुका नोट ते कर। हापी करी चरी सॼो थुकुन सां मुंहिंजो मुंहुं लिंबे छॾियो अथई, सफ़ा का ॿार ई सूंहं। मां ॿाहिरि आहियां, मूंखे त खबर ही ना है। सॼो मुंहिंजो नूर चट करे जो थी थुकूं हणी हणी वरी चवीं थी ख़बर ई न आहे। त मां तो कहने जे करे इहो बनां थी त जे तू अदा सिखाना उन जी एडी सीआईडी कर जो वने ते आखिर मूंखे त खबर ही ना है। चङो चङो तुंहिंजी दुआउनि सां जो वञा थो अदा आशिक वटि। अरे मुंहिंजी दुआउनि सां वञे थो? ठीकु आहे, तू भले दुआ सां वञ, मां हुन जे भाउ खे ऐं पीउ खे फोन कयां थी, पाण तोखे पाड़े रहंदा, मूंखे त खबर ही ना है। किनो दुआ सां वेंदो। अस्सलाम वालेकुम। अदा तव्हां मोटे ऐं बिंतरे कद वारे माण्हू खे ॾिठो आहे छा? आशिक अली नालो अथव? कोन ॾिठो? शान आयो आहे न, आशिक जी का ख़बर आहे, अलाए जी छा थींदो। जॾहिं ॾिना आहिनि आशिक खे पैसा, तॾहिं जुआ में हाराया अथई। हिन दफ़े लाइ साईं तूं ख़ैर कजांइ, पैसा मुंहिंजा न आहिनि, मामी मीसणे जा आहिनि। शान बि अलाए काॾे रहिजी वियो। छा सम्झायो अथमसि, छा चयो अथमसि त जल्दी अची मूंखे ॿुधाइजांइ, रिपोर्ट ॾिजांइ पूरी। आशिक काॾे वञे थो, छा थो करे, कंहिंसां मिले थो, छा ॻाल्हाए थो, ॿकरो वठे थो या नथो वठे। पर इहो छोकिरो बि चंडरो थी वियो आहे सफ़ा। मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू।